بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي لجلال وجهه وعظيم سلطانه، الصلاة والسلام على نبينا محمد وآله. اللهم صل وسلم وبارك وأنعم على حبيبنا محمد. जो कि दर्स जेको आहे आदाब नबविया इंशाअल्लाह जो 6 नंबर हूंदो नज़ाफ़ा, जेकी इंसान जी सफ़ाई आम जेकी आहे जंहिंखे नज़ाफ़ा अरबी में चवंदा आहिनि। इहो इस्लाम मां हिकिड़ी शइ असास आहे, हिकिड़ी मेन शइ आहे। असांजे नबी ऐं क़ुर शरीफ़ में जेके हदीसूं अचनि थियूं या क़ुर जी आयतुनि में अचे थी, सभु इहे यानी हिकिड़ो तअकीद थो करे जीअं अल्लाह ताला चए थो इन अल्लाह युहिब्बुल मुततहिरीन। अल्लाह साईं उन्हनि खे यानी चाहींदो आहे जेके पाक ऐं साफ़ हूंदा आहिनि। ऐं इस्लामी जेकी सफ़ाई आहे हिकिड़ी ईमान मां आहे, ईमान जो हिसो आहे जेको इंसान हर पंहिंजी ज़िंदगी जे पासनि में सभिनी जो सफ़ाई रखणु चाहे। शुरूआत पंहिंजी जान मां, जीअं वार हुजनि या सफ़ाई जान जी हुजे या ॾंदनि जी हुजे या लटनि जी हुजे, सफ़ाई ॻाल्हाइण ॿोल्हाइण जी अदब हुजे, सफ़ाई पंहिंजे घर जी हुजे, पंहिंजे ॿाहिरि घर खां रोड रस्तनि में, इहो सॼो हिकिड़ो दीन इस्लाम जो असांजो हिसो आहे, इस्लाम मां आहे, हिकिड़ो ईमान जो हिसो आहे। एतिरे क़दुरु जो नबी करीम चए थो त केरु कंहिं रस्ते खां यानी के रफ़अल अदा आन तरीक़ के माण्हू हूंदा आहिनि न त को पेशाब या वॾो पेशाब कंहिं रस्ते ते करे वेंदा आहिनि, पोइ हिकिड़े माण्हू लंघियो त हिकिड़े अॻियां रस्ते मां वाट ते हुजे कोई किन हुन को पूरे छॾियो या पासे ते करे छॾियो त अलाह साईं मलाइकनि खे चयो त इन जा गुनाह माफ़ु करे छॾियो। केॾी यानी अलाह खे इहा शइ वणंदी आहे। ऐं सफ़ाई हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जो तहदीब लिन्नफ्स वल ख़ुलुक़ व तहदीब वल कलाम। इंसान ॻाल्हाइण में बि साफ़ु सुथिरो हुजे, पंहिंजी जान में बि, उथण वेहण में, माण्हुनि सां, पंहिंजे घर में, घर खां ॿाहिरि किथे बि ईअं रोड रस्ते ते किचिरो न आहे उछलण वारो इंसान खे, छो जो इहो इस्लाम जे मुखालिफ़त आहे। इस्लाम जे इहा शइ इस्लाम पसंदि नथो करे। इस्लाम इहो ई चाहे थो त इंसान पंहिंजो घर बि साफ़ु हुजे, पंहिंजी जान बि साफ़ु हुजे, पंहिंजी मस्जिदूं, पंहिंजो रस्ता वाटूं जेके आहिनि उहे बि साफ़ु हुजनि, पंहिंजा हथ साफ़ु हुजनि, पंहिंजा लटा साफ़ु हुजनि, लटनि में बदबू न हुजे, जान में न हुजे। इहा आहे सॼी इस्लाम जी हिकिड़ो दीन जी असांजे हिसो आहे। जीअं ॾिसो था त निमाज़ वज़ू खां सवाइ नथी थिए, निमाज़ बि अलाह जी इबादत आहे, पर अलाह साईं असांखे केतिरो उनखे चए थो त रोड रस्ता वाट सभु शइ जी, पाणीअ जी सफ़ाई सभु शइ असांखे सेखारे छाजे लाइ छॾियो अथसि त इंसान सफ़ाई में रहे, सफ़ाई में उथे वेहे, साफ़ु सुथिरो हुजे। ऐं इहो अमल सभु अलाह साईं क़बूल न कंदो जेसिताईं इंसान ताहिर पाक हुजे, पाण पाक हुजे, पाणी जंहिंसां वज़ू करे उहो पाक हुजे। हदीस में अचे थो त हदीस आमिर बिन सअद रज़ियल्लाहु अन्हु अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल इन अल्लाह तय्यिबुन युहिब्बु तय्यिब। अल्लाह हिकिड़ो भलो आहे, अल्लाह खे भली शइ वणंदी आहे। नज़ीफ़ुन युहिब्बुन नज़ाफ़ा, अल्लाह साईं साफ़ आहे ऐं उनखे सफ़ाई वणंदी आहे। करीमुन युहिब्बुल करम, अल्लाह साईं करीम आहे। करीम त सिंधी सब्ज़ी में मां सम्झो साफ़ करीम चइबो आहे। अल्लाह करीमुन युहिब्बुल करम जवादुन युहिब्बुल जूद। इहो जवाद यानी इहो बि करम जो हिकिड़ो यानी वॾो हिसो आहे। त इहे ॾिस नबी करीम जे हदीसुनि मां इहो अचे थो त इंसान सफ़ाई में सदाईं रहे। असांजो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा आहिनि, उहे चवंदा हुआ त नबी करीम ज़ाहिद हूंदो हो दुनिया में, यानी ज़ुहद तमामु इख़्तियार कंदो हो, दुनिया खां परे हूंदो हो, पर एॾो नबी करीम पंहिंजी जान जी सफ़ाई संभाल कंदो हो, पंहिंजे लटनि जी सफ़ाई कंदो हो ऐं पंहिंजी ख़ुशबू जे इहतिमाम कंदो हो, पंहिंजे वारनि जी इहतिमाम कंदो हो ऐं पंहिंजी जान ऐं लटनि जे निमाज़ टाइम ते निकिरंदो हो। ऐं उन टाइम ते ॾिसो केॾी मिटी धूड़ हूंदी, पर ॾिस नबी करीम जे साहबी चवंदा त नबी करीम इन शइ जो ॾाढो अहमियत कंदो हो। अल्लाह ताला क़ुर में बि ॾिसी चए थो त वथियाबक फतहिर, ओ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थी पंहिंजे लटनि खे बि पाक कर। और ॿी बि आहे अलाह ताला जिते ॿी जॻह ते अलाह क़ुर में चए थो ला तक़ुम फीहि अबदन लमस्जिदुन उस्सिस अला तक़वा मिन अव्वल यौमिन अहक़्क़ु अन तक़ूम फीहि रिजालुन युहिब्बून अन यततहरू वल्लाहु युहिब्बुल मुतहहिरीन। त ॾिस इहा बि सिफ़त नबी करीम चए थो, अलाह ताला चए थो त अलाह साईं माण्हू उन्हनि खे प्यारु कंदो आहे, उन्हनि खे महबत कंदो आहे, उन्हनि खे चाहींदो आहे जेके सफ़ाई खे पसंदि कंदा आहिनि ऐं पाकाई खे पसंदि कंदा आहिनि।
बाक़ी जेके हदीसूं अचनि थियूं जेके क़ाल النظافة من الإيمان इहा हदीस ज़ईफ़ आहे, इहो दोस्तनि खे बसि रुॻो ॿुधाए छॾियूं त काफ़ी माना की इन जी माना ॻोल्ही आहे जिथे किथे, पर सभई रुवात जेके चवंदा न त النظافة من الإيمان इहा हदीस तमामु ज़ईफ़ आहे। ऐं जेके ॿी बि आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको माना चयो त अल ईमान शुअबतुम मिनल ईमान व इमाततुल अज़ा अन तरीक़, इहा हदीस सही आहे। सो इहे ॾिसंदा जेके हदीसूं घणा त जिते किथे लिखनि नज़ाफ़ा मिनल ईमान ॿुधाईंदा आहिनि, पर इहा हदीस ज़ईफ़ आहे थोरो। वल्लाहु अअलम बिस्सवाब।